तो छा सम्झई मूंखे दशहरे जा जलेबी फाफड़ा न खाराईंदे त मां चुप करे वेही रहंदुमि। दोस्त हिकु ॻाल्हि ध्यानु रखजांइ, जलेबी फाफड़ा त मां खाई करे ई रहंदुमि, उहो बि तुंहिंजे घर घुसी करे, सम्झी? भिख मंगू बड़वे जी औलाद। अरे ई सभु छा खणी आई आहीं? मूंखे न खाइणो आहे, अॼु दशहरो आहे। हाँ तो छा करिणो अथई तोखे पोइ ॿियो? अॼु त ख़ाली फाफड़ा ऐं जलेबी ई खपे, ॿियो कुझु बि न। अरे ॿुधो था, अॼु फाफड़ा जलेबी खाइण जी इच्छा थी आहे, दशहरो आहे न। अरे यार होटल में फाफड़ा जलेबी किथां ईंदा? त तव्हां बि कोई फाफड़े खां घटि थोरी आहियो, तव्हां कई खाई वञो। कंजरी मूंखे फाफड़ो थी चई, तूं बि कोई जलेबी खां घटि कोन आहीं। अरे मां तुंहिंजे लाइ फाफड़ा जलेबी वठी अचणु भुलिजी वियुमि। हिन दफ़े दशहरे ते कोई रावण न ॿारींदो। मैं त ॿारंदुमि, छा करे वठंदे तूं? रावण जी 17वीं औलाद, ॾेखाराईंदो तोखे रावण कीअं ॿारबो आहे। मूंखे तो जहिड़ो फाफड़ो खाइणो आहे। पड़वा मूंखे फाफड़ो थो चए? हैं? गरबा केॾी केॾी करे एॾो थकिजी पिया विया, हिकिड़ो नोट तो ई उॾाए छॾियो कंजराओ। यार माण्हू ग़लति अलाए छो था ॻाल्हाइनि पिया। रावण खे त मां मारियो हिकु चंबे सां। चंटिया पुट तोखे ख़बर अथई न अॼु दशहरो आहे? हैं? आहे ख़बर आहे त पोइ जलेबी फाफड़ा न वठी अचबनि, मां वञा वठणु? हैं? रंडड़ा सुबुह खां उस ते विहारियो अथई, चवां थो जलेबी फाफड़ा हाणे आया पर अचनि ई नथा, हाणे ढाई सुकाए छॾियई तूं।